संघर्ष कहानियाँ। काशी जाती होरे ॾिस काशिफ आयो अथई। खबरदार तव्हां ॿिन्ही मां कंहिं बि चूचा कई त हिन बंदूक जो कारतूस सीने जे हुन मारंदो। चोर साहब तकड़ो जेका बंदूक तव्हांजे हथ में आहे न, इन बदनसीब बंदूक जो मालिक आऊं आहियां। जेकॾहिं खां इहा ख़रीद कई अथमि त तंहिं खां हिकिड़ो कारतूस बि न वरितो अथमि। अलाए बंदूक में कारतूस न आहे त तव्हांजी धमकी जो असर मूं ते कहिड़ो थींदो? बेगम साहब जल्दी करे पको पिया जा तयारु करे वठ। घणनि ॾींहंनि खां पोइ पाण वटि को महिमान आहे। खबरदार घणी चालाकी जी ज़रूरत न आहे। हिन बंदूक खां हिन चाकू जी धार ॾाढी तिखी आहे ऐं ही चाकू अञा ताईं उञाल आहे। किथे ईअं न थिए त हिन जी उञ तव्हांजो रत भरिजे। काशवा जा पी मूं पंहिंजी ज़िंदगी में हेॾो वॾो छरो कोन ॾिठो आहे। ख़ामोश ॿोड़ी, आवाज़ बिल्कुलु बंदि, न त काकड़ो छिके पार करे छॾींदोसांइ। चोर साहब, मुंहिंजी बेगम साहब खे मूं सॼी ज़िंदगी अहिड़ा धड़का न आहिनि ॾिना। ही वीचारी अहिड़ी गुफ़्तगू खां ना वाक़िफ़ आहे। मां चवां थो ख़ामोश थी पढ़ा। मां तुंहिंजी नसीहत ॿुधण न आयो आहियां। मूंखे नोट घुर्ज नोट। मूंखे हिन कमरे जी तलाशी वठणी आहे। तव्हां ॿई भितरे बो करे पियो। बेगम साहिबा घबराइण जी का ॻाल्हि न आहे। चोर वीचारो निहायत शरीफ़ माण्हू आहे। तलाशी वठी मां उते हलियो वेंदो। ॾिसी तो काशिफ जा पी पंहिंजो काशिफ मोटी आयो अथई। मूंखे ख़बर हुई त हू पंहिंजी माउ खां सवाइ किथे नथो रही सघे। बेगम साहिबा पंहिंजो काशिफ मोटी आयो आहे। ॾिसजी मूंखे को न को सुवाल मूंखां कढ। ख़ामोश रही नथो सघे। पुट इहा हिनजी पुराणी आदत आहे। ही ॻाल्हाइण खां सवाइ रही न आहे सघंदो। मुंहिंजो ॻाल्हियुनि में वक़्तु न विञायो। जल्दी ॿुधायो त पैसा किथे आहे। जल्दी ॿुधायो। मूं वटि पैसा कोन, कंहिं न मूं वटि पैसा कोन। मां खे तोखे ॿुधायां पैसा काथे रखिया आहिनि। इहा ॻाल्हि हमेशह गोल करे वेंदो आहे। हू जेको कोट टंगियल आहे न उन में पैसा रखियल आहिनि। तूं छा पई चई काशिफ जी मां? पंहिंजी काशिफ खे पैसनि जी ज़रूरत आहे न, भली खणी वठे। हिन में त सिर्फ 110 रुपया आहिनि। बाक़ी पैसा किथे लिकाए रखिया अथव? जल्दी ॿुधायो। मूंखे नोटनि जूं दस्तियूं घुरिजनि, दस्तियूं। पुट ये थोड़ा पैसा मूं पंहिंजे ॾुखे वक़्त लाइ तुंहिंजी माउ खां लिकाए रखिया। जे तोखे इहे पैसा घुरिजनि भले खणी खणी। बुढ़ा कन खोले ॻाल्हि ॿुध। मूंखे न का माउ आहे न को पीउ आहे। मां चोर आहियां, चोर। ऐं ॿुध, 7 तालनि में बंदि तिजोरी जे अंदर जो हाल मालूम करे वठंदो आहियां। जेकॾहिं तूं 7 तालनि में बंदि तिजोरी जो हाल समझी सघे थो त पोइ हिन बदनसीब माउ जो कुछ देर लाइ पुट थी वई, जेका वीचारी आस लगाए वेठी आहे त हुनजो पुट विलायत मां मोटी जेको नाम मरी
तेरी समझे ही नथी ने गाल के पुत्र तेरी समझे ही नथी ओड़ा मुझो गारन में वक्त न विञाए मुखे नोट घुर्जन नोट नोट किथा जेको कुछ हो सो काशी के विलायत मोकलण दे हाणे तो इन सफेद पोशी जे भरम के लिकाइण ला पासी बे रात जी उंदाई सब्जी मंडी में मसूरी कदाई मसूरी कर हाणे तुझी कूड़ी तसली बदनसीब मां जे यादन जे तलात में सुकून न सकी थी कन न खोले बुत पोड़ा मां सब कुछ समझी वियो आहियां तुंहिंजी ॻाल्हि में जादू आहे जेको मोजड़े पत्थर दिल चोर खे बि लोॾे सघे थो जल्दी ॿुधाए पैसा किथे आहिनि पैसा जल्दी ॿुधाए बदतमीज तुम मुझे सामो आज बड़े पीखे गिरे बगड़ा तो इधर है तो मुखे पड़ी चयो मु बर्दाश्त कयो तो पंहिंजे पीउ खे पोड़ो चयो मूं बर्दाश्त कयो तो मूंखे पढ़ी चई पंहिंजी मां करण खां इनकार कयो मूं बर्दाश्त कयो तो पंहिंजे पीउ खे वलदीअत खां इनकार कयो इहो मां कोन बर्दाश्त कंदसि तूं मुंहिंजो ई काशिफ़ आहीं तोखे मूं ई जनम ॾिनो आहे बस बस चुप कर अॼु ज़िंदगी में पहिरियों दफ़ो कंहिं मां कंहिं चोर जे गल ते चमाट हई आहे काश इहा चमाट को नंढपण में मूंखे हणे हा शायदि मां अॼु हिन हाल में न हुजां अमा तुंहिंजी चमाट में केॾी न पंहिंजाइप आहे जंहिं मुंहिंजी अखियुनि तां ऊंदे जी पटी लाहे छॾी आहे ऐं जंहिं माउ पीउ जो जवान पुट हुजे उन जा माउ पीउ राति जी ऊंदाही में मज़दूरी न आहिनि कंदा मां मज़दूरी करे हलाल रोटी कमाए तव्हां ॿिन्ही खे खाराईंदुसि बाबा अमा मां हाणे वञा थो सुबुह जी रोशनी जे पैगाम सां गॾु मुंहिंजे अचण जो इंतज़ारु कजां दुख जी न पुजाणी हर शख्स कहानिया हर शख्स कहानिया दुख जी न पुजानिया हर शख्स कहानिया हर शख्स कहानिया